मटियारी खंड स्टाफ वासी ॿ 25 साला सिकंदर वल्द मोहम्मद बचल सोलंगी ऐं 19 साला असगर वल्द मोहम्मद बचल सोलंगी मलबो मथां किरण सबब दबजी फौत थी विया, जिन खे क्रेन जी मदद सां मलबो हटाए ॿाहिरि कढियो वियो ऐं खेनि जिना अस्पताल ॾिनो वियो, जिथे डॉक्टरनि संदसि फौत थियण जी तस्दीक कई। फौतगीअ जी ख़बर पवण ते संदसि वारिस लाश वसूल करण लाइ कराची पहुता। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वाटसन हवाले कया विया। फौत थी वियलनि जे वाटसन मोहम्मद बचल, महबूब, मोहम्मद जुमन बिलाल सोलंगी ऐं ॿियनि जो चवणु आहे त बिलाल फौत थी वियल ॿई भाइर गुरबत सबबि रोज़गार सां कराची वियल हुआ। पंहिंजे रिश्तेदारनि सां गॾु कराची में महिनत मज़दूरी कंदा हुआ। हिन वक़्तु हू राज़नि सां कमु करे रहिया हुआ त बिल्डिंग किरण सबबि मलबे हेठियां अची फौत थी विया। जे बिल्डिंग करण सबबि ही वाक़ियो पेश आयो। इहा बिल्डिंग बि सॼी डैमेज ऐं ख़तमु थियल हुई। उन जी मरमत ते बेंड लॻल हुयो, पर पोइ बि बिल्डिंग मालिक ऐं ठेकेदार बिल्डिंग जो कमु कराए रहिया हुआ। फौत थियलनि जा लाश खंड स्टाफ ते पहुता त रोज़ राड़ो पइजी वियो। संदसि वाटसन खे बेहोशी जा दौरा पइजी विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।